ए मासात ए तू मायूस की मती ए दुख जा ॾींहं गुज़री वेंदा ऐं सुख जो वाब ज़रूर ईंदो। मासात हुन माई मूंखे ॾाढो तंग कयो आहे। हर वक़्तु निभागी मूंखे नज़र में रखंदी आहे। ए मासात ई त आऊं बि ॾिसां पई, पर तू इन जो उल्को कीम कर। ए चने सर न इन रन जी ॻाल्हि ते एतबार कीम कंदो। यार निभागी माई रुगो कोन्हे, इहो निभागो रमू बि मुंहिंजे पोयां लॻल आहे। इन लाइ मूं चनेसर खे चयो आहे इन मोए रमूड़े खे पाण ई सिधो कंदो। मासात या त चनेसर हुनखे चवे कोन थो, या वरी इहो निभागो रमूड़ो चनेसर जो चवण कोन थो करे। हिकु नौकर थी चनेसर जी कीअं मञंदो? ए जे चनेसर जी न मञे न त चनेसर इन नौकर खे न हीअं चीरे छॾे। मूंखे त न रमूड़े निभागे खां ख़ौफ़ थो थिए। इहो निभागो अॻे बि मूंसां विड़ी चुको आहे। ए हाणे कीम विढ़ंदो मासा त तोसां आऊं बि उनखे हाणे धड़का ॾींदसि। हा मासाद हुनजो हिते अचणु बंदि करे छॾियो। नौकर आहे को घर जो भाती त कोन्हे। चङो मासा तूं हाणे त वे त आऊं तो जे लाइ तव्हां जहिड़ी मिठी मिठी बलोड़ चांहि ठाहे अचां। हा मासाद चांहि पीअंदासूं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।